ब्रेकिंग न्यूज़ आयो असां शेयर कयूं पिया। मलीर में सुखण थाणे जी हद में ॿिनि नौजवाननि खे ॿधी तशदुद करण जो ॿियो वाक़ियो पेश आयो आहे। विच बाज़ार में तशदुद जी वीडियो वायरल थी आहे। रेडी ॻोठ जे कासमान मोहल्ले में बासटन ॿिनि नौजवाननि खे ॿधी तशदुद जो निशानो बणायो। बाअसर मंशियात फ़रोशनि जो पंहिंजो कानून आहे। हीउ इलाइक़ो मंशियात जो गढ़ आहे। इलाइक़े वासियुनि जो इहो चवणु आहे वाक़िए जी ॼाण मिली आहे। मामले जी जांच करे रहिया आहियूं। हिकु भेरो ॿीहर तव्हांखे अहम ख़बर सां आगाह करे रहिया आहियूं। मलेर जे सुखण थाणे जी हद में ॿिनि नौजवाननि खे ॿधी तशदुद करण जो ॿियो वाक़ियो। विच बाज़ार में तशदुद जी वीडियो वायरल थी वई आहे। बासर मंशियात फ़रोशनि जो पंहिंजो कानून आहे। हीउ इलाइक़ो मंशियात जो गढ़ बणिजी वियो आहे। वाक़िए ऐं वीडियो जी ॼाण मिली आहे। मामले जी जांच करे रहिया आहियूं, पुलिस जो इहो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं गॾा पावासी जे रिपोर्टर मंज़ूर सोलंकी खां। जी मंज़ूर, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़िए जे हवाले सां आगाह कजो। जी सुखन थाणे जी हद आहे, उते बासर जेको आहे वॾेरनि तरफ़ां ॿिनि नौजवाननि खे रसनि सां ॿधी करे तशदुद कयो वियो आहे, जेकी वीडियो वायरल थी वई आहे। वीडियो तव्हां आवाज़ टीवी ते ॾिसी सघो था त ॿिनि नौजवाननि खे हथ पेर ॿधी करे जेको आहे तशदुद जो निशानो बणायो पियो वञे। जॾहिं त हिन वीडियो जे हवाले सां SHO सुखण जेको आहे अदील शाह सां राब्तो कयो वियो त हुन ॿुधायो त असीं हिन जेको आहे वीडियो जेकी वायरल थी आहे उहा असां ताईं पहुची आहे। असीं हिन वाक़िए जी जांच करे रहिया आहियूं त इहो वाक़ियो जेको आहे कॾहिं जो आहे, कीअं थियो आहे। छो जो हफ़्तो अॻु बि त अहिड़े क़िस्म जो वाक़ियो पेश आयो जंहिंमें ॿिनि नौजवाननि खे रसनि सां ॿधी ऊंधो टंगे करे तशदुद कयो वियो। हफ़्ते खां पोइ ॿीहर हिन क़िस्म जो इहो वाक़ियो पेश आयो आहे। वीडियो वायरल थी आहे। असीं जांच करे रहिया आहियूं। जेके बि मुलविस जवाबदार हूंदा उन्हनि ख़िलाफ़ जेको आहे कानूनी कार्रवाई कई वेंदी। जी ठीकु आहे मंज़ूर, वॾी महिरबानी अव्हां जी अपडेट करण लाइ।